जन्नत इन बेवकूफ़ के समझाए न बेवकूफ़ के त पंहिंजो पाण खे संभाले। जेकॾहिं पंहिंजो पाण खे न संभालींदो न त मां कमज़ोर थी वेंदुसि। ऐं जेकॾहिं हींअर मां कमज़ोर थी वियुसि न त पोइ चारनि तरफ़नि खां दुश्मन अची कड़को कंदा। ओए मां छा कयां था? अरे तू ही त मुंहिंजी ताक़त आहीं, ताक़त। ऐं तू ही मूंखे कमज़ोर थो करीं। बोला दादा हेॾ हथ थो ॿुधाए, पंहिंजो पाण खे संभाल यार, संभाल पंहिंजो पाण खे। छा कयां था? अरबली का साहब मुझे संभलण मुश्किल है। वली वली में पाक के सदके मुझे मुड़स जो लाश मुखे नहीं छड़े। जेकॾहिं अॼु बि तव्हां मूंखे खाली मोटायो न त मां इहो सम्झंदसि त तव्हां मुंहिंजा ॿाहिरि त न पर मुस्लमान बि न आहियो। जन्नत अदी तुझो मुड़स तो जिंदा है। अच्छा मुझे रुस्तम जिंदा है। हाँ तुझो मुड़स जिंदा है। अदी असां एतिरा ज़ालिम किथे आहियूं जो पंहिंजी भेण खे पंहिंजे हथनि सां बेवाह बणाए छॾियूं। रुस्तम जिंदा है त पोइ किथे आहे? रुस्तम खे गुम करण लाइ असां पुलिस जो सहारो वरितो। भेण शाम ताईं रुस्तम घर पहुची वेंदो पर रब वारनि मासात हबीब खे अगवा कयो आहे। जेकॾहिं शाम ताईं मासात हबीब घर न पहुतो न त पोइ तूं विच में न अचिजांइ, नई वरी असां में का उमेद रखजांइ त असां हर चकर तुंहिंजे रिश्ते खे ॾिसी रहम खाई वेंदासीं। भेण हाणे वञ, सावण रब ते इहो न्यापो पहुचाए छॾ। जेकॾहिं मासात हबीब घर न पहुतो न त रुस्तम बि कोन ईंदो। अञा बि वक्त अथई हबीबा, सही सही ॿुधाए त मुंहिंजे 100% वली वारनि किथे दफ़न कयो आहे? मारे छॾियो, मूंखे भले मारे छॾियो, न ॿुधाईंदुसि, मां तव्हांखे कुझु बि न ॿुधाईंदुसि त रुस्तम मथां छा छा थी गुज़रियो, हुनजो लाश दफ़नाइण जे क़ाबिल हुयो या न।
तुझो मुड़स तो जिंदा है। अच्छा मुझे रुस्तम जिंदा है। हाँ तुझो मुड़स जिंदा है। अदी असां एतिरा ज़ालिम किथे आहियूं जो पंहिंजी भेण खे पंहिंजे हथनि सां बेवाह बणाए छॾियूं। रुस्तम जिंदा है? वाह मालिक तुझा शान, तुझा करोड़े छा रुस्तम जिंदा है? हाणे जेतिरो जल्दी थी सघे न त रब्बूअ खे रोकियो। जेकॾहिं हुननि मासा त हबीब खे कुझु बि कयो न त रुस्तम वरी अज़ाब में अची वेंदो। हाँ मां फोन तो कया। वारो कर, जल्दी कर, रब्बू के फोन कर। रब्बू ठोकेस गोली त पोइ देर छा जी जबला। हेलो रुस्तम जिंदा है? इन जो छा क्यों? सौट जी जिंदगी खां वधीक हिन जो मौत न आहे। जेकॾहिं हीअ असां वटि रहियो रब्बू थोड़ो सोच। किथे या वलीदाद जी चाल त न आहे हिनखे छॾाइण जी? न जबल, इहा चाल न आहे। जेकॾहिं इहा चाल निकिती न त पोइ ही काॾे वेंदो? हबीबा वञे वञी वलीदाद खे ॿुधाए त रब्बू चयो आहे हथ जे बदिले हथ, बाह जे बदिले बाह, सिर जे बदिले सिर, कप्पे गोले खणंदासीं। हल 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 हल। जेकॾहिं जाने मूंखे ज़हर ॾिनो हुजे हा त उन जो असर थोड़ो या घणो ज़रूर थिए हा। साईं सॼी चांहि पी वियो, ज़हर त पंहिंजो ज़रो बि असर न ॾेखारियो। पक सां जाने मूंखे बेवकूफ़ पियो बणाए। अदा मां सात बि मोटी आयो। अदी भी भलो साईं खणी अची रुस्तम खे तां बचायो हुई। हिन घर जो भलो थी पियो ऐं हुन घर जो भलो थी पियो, पर मुंहिंजो कुछ भी कोन थियो, कुछ भी न। मासात असां के सिर जी आहे ऐं तोखे छोरी जी। हाणे बंदूक छोरी के। हबीबा जुबान बंद रख। जेकॾहिं अरबिलीअ नाले कुछ भी चयो अथई न तो मारे छॾींदो साईं। होश कर, होश कर। मां चवां थो छॾ मासात खे। मासात
हाणे हिन जो होश में अचण नामुमकिन आहे। ना ही छोरी आती ईंदी। बस हबीब बस। मां तोड़े हली कोन आयो आहियां जो तूं अरबेली जे मिलण जा न मिलण जी सलाह तो दी। अरबेली के त रब्बू वारन किथे लिकायो आहे। जेकॾहिं हू सतें आसमान ते हली वञे न तॾहिं बि हुनखे मां वापस वठी ईंदुसि। नींगर नंढी जुम्मा घड़ा। ॾिसां त असांजी मदद खां सवा तूं कीअं तो छोरी खे ॻोल्ही। बस मासा त बस। जॾहिं तोखे ख़बर बा त मौला दादा अरबेली खे जुनून जी हद ताईं चाहे थो त इन मामले में तूं ख़ामोश रह त तोला बहितर थींदो। मौला दादा तूं परेशान न थी। अञा मां ज़िंदा आहियां। बात तुंहिंजी अरबेली खे सतन आसमाननि तां बि ॻोल्हे वठी ईंदुसि। अदा जॾहिं ज़ोर ज़बरदस्ती सां रुस्तम न मञियो ऐं हू रब्बू बि ज़िद ते आहे त पोइ छो न असां उन्हनि खे मेड़ में। न मौला दादा न। तुंहिंजी गैरत मरी चुकी आहे। पर मां बेगैरत न आहियां जो दुश्मननि जे दर वञी उन्हनि खे मिंथ कयां। अदा ॿिका वाट बि नाहे रही। जेकॾहिं मेड़ मिंथ कंदासीं त असां नंढा कोन थींदासीं। बस बस हाणे बस। वधीक बकवास न कर। जेका अणथिणी ॻाल्हि आहे उनखे वरजाइण जी कोशिश न कर। त पोइ ठीकु आहे। कोन थो चवां तोखे मां कोन थो चवां। तूं ही पंहिंजी दुश्मनी निभाए। पर मां थो न वञे। हू तोखे ॾिसण सां बंदूक हणी छॾींदा। पर जेकॾहिं उन्हनि तोखे ज़िंदा छॾे ॾिनो न त वापसि मोटी अचण ते तोखे बंदूक मां हणी छॾींदुसि। मां त पोइ देर छा जी आहे। अचे वठ ही अथा वठ। भाउ जो सीनो परूर करे छॾ। हला न पंहिंजे भाउ जे सीने मथां गोली ऐं करे छॾ मुंहिंजो सीनो परूर। जो खून तो माफ़ आहे अदा माफ़ आहे। हला हला है न ॾिसी छा थो। हलाए गोली। समझाए समझाए न चेहरे के मासो तो समझाए न के। आखिर मुखे एतिरो बेवस छो थो बणाए। ॿाहिरि जा इहे हाल ॾिसी किथे पंहिंजो पाण खे ॿाहिरि विझां। जानू तो चयो त चांहि मां ढुक भरण सां ई रेस पूरो थी वेंदो। पर हू त सॼी चांहि पी वियो। सुबुह जो नाश्ते जी चांहि में मां रेस खे ज़हर मिलाए ॾिनो। शाम थी वई पर तुंहिंजे ज़हर त को असर ई कोन ॾेखारियो। मारा ॻाल्हि त ॿुध। पहिरीं त तूं रेस खे मारण न पियो चाहो। हारे सॼे मौत लाइ तूं एॾी उतावली छो थी आई। मां कंहिंजे मौत जे लाइ उतावली न आहियां। मां पंहिंजी आज़ादी जे लाइ परेशान आहियां। अरे तोखे पंहिंजी आज़ादी मिली पवंदी। पर पहिरीं रेस खे पंहिंजे ज़िंदगीअ में आज़ाद कयूं। पोइ ज़हर ॾी छो न थो। बाक़ी तोखे छा ॾिनोमि। जेकॾहिं ज़हर हुयो त पोइ हुनजो असर छो न थियो। मारा एतिरो बेवकूफ़ न आहियां।
जे हिकु धकदार असां ॾे मारे छॾिया ऐं उतां पोइ तूं मथां मूं मथां लॻे हा न छो त हिनखे नाश्तो तूं तयारु करे ॾींदी आहीं पोइ पुलिस पाण खे बच कंदी पोइ इहे रोज़ रोज़ खाली पूरी पीआरण मां कहिड़ो फ़ाइदो चरी खाली पूरी कोन थई इन्हनि ज़हर थई इहो ज़हर रह सके आस्ते आस्ते ख़तम कंदो ऐं अंदर रस गरंदो वेंदो जॾहिं रस जो मौत ईंदो न त असां मथां को बि शको न कंदो इहे चरी सम्झ त इहो मिठो ज़हर अथई मिठो ज़हर इहो महीने ॿिनि खां पोइ असरु कंदो बीबा मुंहिंजे पोयां अचण जो मक़सदु वॾे मासा चयो तुंहिंजी हिफ़ाज़त जे लाइ उहो छा तोखे अकेलो छॾे ॾियां मूंखे सिर्फ़ु तूं इहो त ॿुधाए त तूं पंहिंजी हिफ़ाज़त करे सघियो आहीं हू रब वारा आया ऐं तोखे टंगे खणी हलिया विया ऐं तूं पंहिंजी हिफ़ाज़त में हिकु फायर बि कोन करे सघी ऐं तूं मुंहिंजी हिफ़ाज़त कंदी मोट मां चवां थो वापसि मोट ऐं मूंखे अकेलो छॾे ॾे न माता त न तोखे अकेलो छॾे मां वापसि न वेंदुसि वधीक मुंहिंजो दिमाग़ ख़राब न कर हबीबा तोखे चयमि न मूंखे अकेलो छॾे ॾे तुंहिंजो दिमाग़ ख़राब थी चुको आहे मां छा कंदुसि मुंहिंजो दिमाग़ ख़राब त ख़राब ई सही पर तूं वधीक ख़राब न कर माता त जेकॾहिं रब वारा आया त तोखे ज़िंदा कोन छॾींदा मरण ॾे मूंखे तुंहिंजी हमदर्दी जी का बि ज़रूरत न आहे तूं पंहिंजी हमदर्दी पाण वटि रख ॿार नथी मोड़ा दादा हिन वक़्तु रबू ऐं जबल तुंहिंजे खून जा प्यासा आहिनि अरबी जी जुदाई मुंहिंजो रत ज़हर बणिजी चुको आहे ज़हर रबू ऐं जबल त छा मुंहिंजे साम्हूं केरु बि आयो न त सड़ी रख जो ढेर थी वेंदो ढेर ऐं तुंहिंजी भलाई बि इन में आहे त डर मुंहिंजी नज़र न कयां हले वञे था किथे ईअं न थिए जो मां विसारे विया त तूं मुंहिंजो मासात आहे हाणे हलनि जी कर वञी चयो तव्हांखे त मौलाद आदमी जी हिकु बि कोन थो ॿुधे हल हाणे ॾिसी छा थो अचे ये पुड़ी वठ रह सके रोज प्यारींदी कर 10-15 ॾींहनि में नतीजो तुंहिंजे साम्हूं अची वेंदो रस बीमार में ई वकोड़जी वेंदो जे डॉक्टरनि जो ख़बर कान पवंदे त रह सके मर्ज़ कहिड़ो आहे तूं जीअं चवंदे मां उएं कंदी वेंदसि बस तूं पंहिंजो वाइदो यादि रखजां ऐं पंहिंजो कसम अरे मूंखे यादि आहे यादि जॾहिं रस तॾो खणंदासूं न उन ॾींहुं तूं आज़ादु तॾो विछाइण वक़्तु मूंखे आज़ादु करे छॾिजां एॾी मां बेज़ार थी चुकी आहीं छा उहा त मूंखे ख़बर आहे तोसां एतिरो वक़्तु कीअं गुज़ारे अथमि बस बस एॾी ठाहुकी कान आई जेको चवईं थो कर बस